CM साहब के पंहिंजी पार्टी लीडरशिप के इन शइ खां आगाह कयो आहे। SSP साहब पाण बि महिरबानी कई आयो हिते। असांखे उमेदु आहे अलाह साईं बहितर कंदो, इंशाअल्लाह अलाह कंदो, सभु शइ ठीकु थी वेंदी। शिकारपुर ज़िले जी कीअं सूरत हाल आहे अमन अमान जे हवाले सां? साईं हिन महिल त पूरे पाकिस्तान जी अमन अमान जी सूरत हाल ॾाढी ख़राबु लॻी पई आहे। अलाह साईं बहितर कंदो। खानपुर में भी आहे, शिकारपुर में भी, लखी में, पूरे ज़िले में, गड़ियासीन में, जाते काथे बदमनी आहे। अलाह साईं मदद कंदो, अलाह कंदो, सभु बहितर थी वेंदो। सेठ वारे वाक़े खां पोइ छा था सम्झो असुल जवाबदार गिरफ़्तार थींदा या पुलिस जीअं रिवायती अंदाज़ में कार्रवाई कंदी आहे? माना इंशाअल्लाह SP साहब यकीन ॾियानी कराई आहे त इंशाअल्लाह असांजो जेको गाॾी वई आहे या जेके सामान वियो आहे उहो बि इंशाअल्लाह रिकवर थींदो ऐं जेको ॿियो कुझु बि थियो आहे उहो सभु शइ इंशाअल्लाह अलाह कंदो बहितर थींदी ऐं जेके जवाबदार आहिनि इंशाअल्लाह उहे बि गिरफ़्तार थींदा। छा था सम्झो साईं ज़िले शिकारपुर में जेको लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे तमामु ख़राबु थी हली वञे, इन जो ज़िम्मेवार केरु आहे? साईं बदमनी ॿुधायोमांव न, पूरे दुनिया में आहे, पूरे मुल्क में आहे, पूरे सूबे में आहे, पूरे असांजे ज़िले में आहे। अलाह बहितर कंदो। अलाह मां इहा ई उमेदु था रखूं। असां पंहिंजे फोर्सिस खे इहा ई गुज़ारिश कंदासीं त जेके बदमाश आहिनि, जेके लोफर टोला आहिनि, उन्हनि खे ॾंडो ॾिनो वञे त बहितर थी वेंदो इंशाअल्लाह। बलदियाती इलेक्शन जो ॿियो मरण उहो जंहिंखे पाकिस्तान पीपल्स पार्टी लीडरशिप टिकट ॾींदी उहो ई ॿुधण में अचे पियो तव्हांजो नालो आहे। न न उहो हाणे माण्हू भले जेको बि चवनि, मां पीपल्स पार्टी जो जयालो आहियां। जंहिंखे पीपल्स पार्टी टिकट ॾींदी, जंहिंखे असांजी पार्टी टिकट हूंदी, असां हुन सां गॾु हूंदासीं। पीपल्स पार्टी में साईं ॿुधो वञे त अंदरूनी इख़्तिलाफ़ आहिनि माना ज़िले जे अंदरि शिकारपुर में, इन हवाले सां हर घर में हूंदा आहिनि। अलाह ख़ैर कंदो, थोरियूं घणियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। असां सभु पीपल्स पार्टी जे झंडे जे हेठि गॾु आहियूं। सभई जो लीडर हिकिड़ो ई आहे, बिलावल भुट्टो ज़रदारी, ऐं इंशाअल्लाह अदी फरियाल आहे, ॿिया असांजा दोस्त आहिनि। उहे सभु वेही करे जेके मामलात हूंदा उहे सभु निबेरे वठंदा। अलाह कंदो सभु ठीकु थी वेंदो। महर साहब जे हवाले सां TP में शमूलियत जूं ॻाल्हियूं थियनि पियूं, तव्हांजो बि हिकिड़ो किरदारु रहियो आहे इनखे आणण जे हवाले सां, छा था सम्झो इहे पीपल्स पार्टी में शामिलु थींदा? साईं असां त चयूं था त सभु दोस्त पीपल्स पार्टी में ई अचनि ऐं पीपल्स पार्टी हिकिड़ो वाहिद पार्टी आहे जेकी अवामी पार्टी आहे। ऐं मां सभिनी दोस्तनि खे इहो मशवरो ॾींदो आहियां त तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी में अचो, तव्हांजे लाइ बहितर आहे। शिकारपुर में छा था सम्झो सियासी हवाले सां ईंदड़ अलाह कंदो बहितर थींदो, हूअं बि बहितर आहे। असांखे अगरि उहे अचनि था बि वेलकम अखियुनि ॾे, ऐं जे अगरि नथा अचनि बि असां मुक़ाबिलो कयो आहे। पीपल्स पार्टी हाणे बि लोकल बॉडीज़ जी इलेक्शन 6-8 महीना पहिरियों जो तव्हांजे अॻियां रिज़ल्ट पियो आहे। असां पीपल्स पार्टी अकेले सिर्फ़ु हुकूमत ठाहे सघे थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकिड़ो जहिड़ो खानपुर टाउन लूज़ थियो आहे, बाक़ी त पूरो ॿ टाउन, लखी टाउन ऐं खानपुर टाउन, बाक़ी त पूरो ज़िलो पीपल्स पार्टी क्लीन स्वीप कयो आहे। शहरियार मां इल्ज़ाम लॻाए पियो त पीपल्स पार्टी जा जेके उमेदवार आहिनि, कैंडिडेट आहिनि, गड़ियासीन जा हुजनि या चक जा रुस्तम जा, उन्हनि करप्शन कई आहे। लखी गुलाम छा इन में केतिरी सदाकत? उहो त जेको बि अपोज़िशन में वेंदो आहे उहो हुकूमती तौर ते इल्ज़ाम हणंदो आहे। असां पीपल्स पार्टी हमेशह आवाम जी ख़िदमत कई आहे। लखी टाउन कमेटी में बि इहो आहे त हाणे जीअं हुते लखी तालुके में 3 टाउन आहिनि, लखी आहे, रुस्तम आहे, चक आहे, त उहे जेके पैसा आहिनि उहे 3 टाउननि में डिवाइड थिया आहिनि त जीअं 3 टाउननि में बुनियादी माना बराबरी जी बुनियाद ते कमु थिए। उन ते कुझु दोस्तनि खे एतिराज़ आहे, बाक़ी ॿी कहिड़ी ॻाल्हि।